फरमाइश हैदर मल्ला साहब असांजो मोतबर शख्सियत साईं सभु जेके भी दोस्त आहिनि इन्हनि सभिनी जे नाम हीअ ॻाल्हि चवंदुसि हो प्यार दरिया हुआ दरिया बिलटजी थो वञे नेठि इंसान इंसान बि मटिजी थो वञे प्यार दरिया हुआ दरिया बिलटजी थो वञे नेठि इंसान बि मटिजी थो वञे प्यार दरिया हुआ दरिया बिलटजी थो वञे साईं दर मां मञा थो त सजण सभिनी वसफ़ सोनाही मां मञा थो त सजण सभिनी वसफ़ सोनाही पर गज़ब आहे जो सचो सोन बि कटजी थो वञे नेठि इंसान बि मटिजी थो वञे प्यार दरिया हुआ दरिया बिलटजी थो वञे हुस्न आबाज़ मगर इश्क वॾी आफ़त हुस्न आबाज़ मगर इश्क वॾी आफ़त हा ॿुधो थम त कॾहिं बाज़ बि झटिजी थो वञे नेठि इंसान बि मटिजी थो वञे प्यार दरिया हुआ दरिया बिलटजी थो वञे चंड हटंदे वॾी वीर हटजी वेंदी चंड हटंदे वॾी वीर हटजी वेंदी घूर घटिजे थी त उस्ताद बि घटिजी थो वञे घूर घटिजे थी त उस्ताद बि घटिजी थो वञे नेठि इंसान बि मटिजी थो वञे प्यार दरिया हुआ दरिया बिलटजी थो वञे।